ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 80 जे बे भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त सुदामू भगत पंहिंजी धर्म पत्नी सुशीला जे चवण ते द्वारिकापुरीअ में भगवान श्री श्याम सुंदर जे दर्शन करण वास्ते अचे थो ऐं गॾु चांवरनि जी पोतली बि खणी अचे थो। जॾहिं सुदामू पंहिंजे रस्ते में वीचार कंदो कंदो द्वारिकापुरीअ में आयो, तॾहिं उते अजब जी ॻाल्हि हुई जो कंहिं बि दरबान श्री श्याम सुंदर जी आज्ञा मूजिबि सुदामे खे, जेको असल में ब्राह्मण हो, तंहिंखे न रोकियो। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 80 जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा, जॾहिं सुदामू 3 ॾेवरियूं लंघे चौथी ॾेवरीअ ते पहुतो, जिते श्री कृष्ण द्वारिका नाथ जराऊ सिंहासन ते वेठे पंहिंजो सिंगार वेठे करायो। उन वक्त दरबान श्री श्याम सुंदर जे दोस्त सुदामे खां हाल पुछी श्री कृष्ण के वञी चयो, महाराज, हिकिड़ो ब्राह्मण आहे जंहिंखे न पेरनि में जुती आहे, न बुत ते कपिड़ो आहे, न सर ते पगड़ी अथसि ऐं आहे बि तमामु ज़ईफ़। सो तव्हां श्री द्वारिका नाथ जो घर थो पुछे ऐं पंहिंजो नालो सुदामू थो चवे। प्यारा भक्तों, जॾहिं इहा ॻाल्हि श्री श्याम ॿुधी, तॾहिं पंहिंजे सिंहासन तां लही अखियुनि में पाणी आणे बिना जुती पाइण जे नंगे पेर डोरियो। जॾहिं सुदामे हरे कृष्ण खे ईंदो ॾिठो, तॾहिं डोरी उन जे चरणनि ते किरी पियो ऐं श्याम सुंदर खेसि ॾाढे प्रेम सां उथारे पंहिंजी छातीअ सां लाथो। पाण ते एतिरी कृपा द्वारिका नाथ जी ॾिसी सुदामा मन में चवणु लॻो त हे परमेश्वर, मां इहो हाल ज़ाहिर थो ॾिसां या सपने में। प्यारा भक्तों, द्वारिका नाथ सुदामे खे हथ खां झले पंहिंजे सिंहासन ते वञी विहारियो ऐं पंहिंजे हथनि सां दूर छंडे संदसि पेरनि मां कंडा कढी चरणनि धोअण वास्ते रुक्मणीअ खां पाणी घुरियो ऐं सुदामा खे चयाईं त तूं अहिड़ो बेहाल छो थियो आहीं? हे दोस्त, केतिरा ॾींहं थिया जो तूं गॾियो ई कोन आहीं। सुदामा जी ही हालत ॾिसी श्री श्याम सुंदर रोअण लॻो ऐं चयाईं त पाणी जल्दी खणी अच, न त पंहिंजे अखियुनि जे जल सां हिन जा चरण धोवंदसि। रुक्मणी जल्दी पाणी लोटे में खणी आई। श्री कृष्ण पाणी खणी सुदामा जा पेर धोअण लॻो। पेर धोअण वक़्तु सुदामा जीअं जीअं पंहिंजा पेर श्री कृष्ण भॻवान खां लिकाइण लॻो, तीअं तीअं वेंकटनाथ उन ते तमामु दयाल थी पंहिंजे हथ सां संदसि चरण धोता थे। इहा ॻाल्हि ॾिसी रुक्मणी ऐं ॿियनि पटराणियुनि पाण में चयो, सुदामा जी शेवा असां पंहिंजे हथ सां करियूं, जंहिं करे असांजे प्राण पतीअ खे महिनत न करणी पवे।
पर त्रिभुवन पति अंतरयामी इहा ॻाल्हि न मञी पंहिंजे हथ सां सुदामा जे बदन ते चंदन लॻाए देवताउनि वांगुरु धोई विधीअ सां उन जी पूॼा कई। 36 प्रकारनि जा भोॼन खाराए पान ऐं इलायची ॾेई इतर लॻाए फलनि जो हार पहिराए पोइ रुक्मणी ऐं ॿियनि पटराणियुनि खे चयो त हाणे तव्हां जेतिरी शेवा सुदामा मुंहिंजे दोस्त जी प्रेम सां कंदियूं ओतिरो मां तव्हां खां ख़ुशि थींदसि। रुक्मणी सुदामा ते चवणु लोॾण लॻी। तॾहिं देवताऊं बि विमाणनि तां ही हाल ॾिसी सुदामा जे बाग़ जी वॾाई करण लॻा। अहिड़ी रीति भॻवान श्री श्याम सुंदर ब्रह्मण जी पूॼा करे मिठी वाणीअ सां कुशल कल्याण पुछियो। सभई चयो जय श्री कृष्णा। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा, इहो चरित्र ॾिसी रुक्मणी सत्यभामा द्वारिका नाथ जी ॿियनि स्त्रियनि ऐं सभिनी यदुवंशियुनि खे ॾाढो अजब थियो। प्यारा भक्तों, तंहिंखां पोइ सुदामो श्री श्याम सुंदर जी स्तुति करे चवे थो त पाण ॿई विद्या पढ़ण वास्ते हिकिड़े ई गुरू वटि विया हुआसीं ऐं उते पंहिंजी मुलाक़ात थी, लेकिन तव्हांजे आद अंत ऐं भेद खे को बि पहुची नथो सघे। तव्हां सारे जगत जा माता पिता ऐं अविनाशी पुरुष आहियो ऐं सारो संसार पंहिंजी इच्छा सां पैदा करियो अथव ऐं तव्हांजो नास कॾहिं बि नथो थिए। ऐं जेके प्रेम सां तव्हांजो नालो जपे तव्हांजी कथा ऐं कीर्तन ॿुधनि था तिन खे संसार में जस मिले थो, पर अंत समय मुक्ति बि मिले थी। जॾहिं शीश नांग 1000 ज़बाननि सां राति ॾींहुं जस ॻाइण ते बि तव्हांजे भेद खे नथो ॼाणी सघे त पोइ देवताउनि ऐं संसारी जीवन खे कहिड़ी सुमर्थी आहे जो तव्हांजे आद ऐं अंत खे ॼाणी सघनि। तव्हां अखिछंभ में 14 भवननि जी उत्पत्ति ऐं नास करण जी सुमर्थी रखो था ऐं सभिनी जीवन जी पालना करियो था, जंहिं करे ही संसार तव्हांखे विशंबर कोठे थो ऐं तव्हां हमेशह हिकु जहिड़ा आहियो ऐं वधण ऐं घटण सां तव्हां को बि वास्तो नथा रखो। ॿियनि सभिनी जीवन में तव्हांजो चमत्कार आहे, पर तव्हां पंहिंजी शक्तिअ सां पाण ई प्रकाशवान रहो था ऐं तव्हां पंहिंजी इच्छा सां आदमीअ जो तन धारे जे कम आदमीअ खे करणु घुरिजनि से कम संसारी जीवन खे वाट ॾेखारण वास्ते कया आहिनि, न त तव्हां जीअण ऐं मरण खां रहित आहियो। तव्हांजे कमनि ऐं अवतारनि जो शुमार को बि नथो करे सघे। हे दीनानाथ, जंहिं चतुर्भुजी स्वरूप सां तव्हां पीतांबर ऐं बैजंती माला पाहे शंख ऐं चक्र गदा ऐं पदम धारण करे गुरुड़ ते चढ़ंदा आहियो, उन रूप खे मां हज़ारां दंडवत करियां थो ऐं तव्हां सभिनी नंढनि वॾनि जा मालिक ग़रीबनि ते दया करियो था ऐं शूरवीर वरी अहिड़ा आहियो जो कंहिं जो बि डपु न रखी अभिमानियुनि जो अहंकार टोरियो था ऐं श्याम वरण बदन अव्हां जो तमामु सुंदर ऐं कोमल आहे। मुश्कंदर मोह में कंवल जहिड़ियूं अखियूं अहिड़ियूं त सुवनि थियूं जंहिंजो वर्णन मुंहुं खां थी नथो सघे। मूं खे अॻूणे जन्म जे कर्मनि सहायता कई आहे जो मूं तव्हांजो दर्शन पातो आहे। मां कुझु इच्छा न रखी ईअं थो घुरां त 8 ई पहर तव्हांजे ध्यान ऐं सुमरण में लीन रही संसारी वहिंवार सपने वांगुरु सम्झां ऐं कॾहिं बि संसार में न फासां। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय असी संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे
हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।